ठटे खां नज़ीर अहमद कुरैशी की रिपोर्ट मुताबिक ठटे में पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफा ठट्टो सजावल में क्लीन स्वीप करण ते जशन जलसो स्टेडियम ग्राउंड जलसे में माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। स्टेज ते पीपी अॻवान निसार खोड़ो, ससी पली जो MNA सादिक अली मेमण, MPA हाजी अली हसन ज़रदारी, सैयद रियाद हुसैन चाची राज़ी, MPA मोहम्मद अली मलकानी, हीर सोहो, रुखसाना शाह ऐं ॿिया मौजूद हुआ। स्टेज ते बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं अॻूणो सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह भी मौजूद हुआ। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ठट्टे में जलसे के खिताब कंदे चयो त मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजी महिरबानी पंजाब के वालदेन वादियुनि खां वठी बलूचिस्तान, सिंध, धार धार शहरनि मां चइनी सूबनि में चूंड मुहिम हलाई। मुंहिंजी हिमायत में पाकिस्तान जे अवाम साबित करे छॾियो आहे त चइनी सूबनि जो सिलसिलो पार्टीअ सां जुड़ियल आहे। इलेक्शन खटण बैदि ठट्टे में जश्न मल्हाइण जो फ़ैसिलो कयोसीं। मां हीअ इलेक्शन इस्लामाबाद जी सीट तां न विढ़ी रहियो हुउसि। हीअ इलेक्शन पंहिंजे भाउरनि ऐं भेनरुनि लाइ विड़ुसि, जंहिंमें कामयाबी हासिल कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त महांगाई तारीख़ी सतह ते पहुची वई आहे। समूरियुनि पार्टियुनि खटियो या हारायो एहतजाज करे रहियूं आहिनि। जेकॾहिं इहो माहौल रहियो त पाकिस्तान खे बहिरान मां केरु कढंदो? ठटे वारनि खे नौकरियूं केरु ॾींदो? टिनि क़िस्मनि जूं सियासी पार्टियूं आहिनि जेकी दांधिलुनि खां सवाइ खटे नथियूं सघनि ऐं उहे अॼु बि एहतजाज करे रहियूं आहिनि ऐं कुझु अहिड़ियूं बि आहिनि जेकी दांधिलुनि सां बि खटे नथियूं सघनि। अॼुकल्ह फारम 45 बाबति तमामु घणो शोर आहे, पर मूं वटि उहो फारम 45 आहे जंहिंमें मुंहिंजा जियाला खटी आया आहिनि। असां सां फारम 45 ते बि दांधली कई वई। जिते असां खटियो उते नून लीग, PTI, MQM खे खटायो वियो। पीपल्स पार्टी फ़ैसिलो कयो आहे त मूंखे वज़ारत उस्मा जो उम्मीदवार नामज़द न कयो वञे। असां पाकिस्तानी अवाम जो मसइलो हल करणु चाहियूं था। वफ़ाक़ में जंहिंखे बि वोट ॾींदासीं उन्हनि खां सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि खे हक़ ॾियारींदासीं।